कई वार्ड लगन था गजर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हैं, नवाब साहब जा भी उम्मीदवार हैं, मुंहिंजा भी उम्मीदवार हैं। इन माण्हुनि खे इहा वज़ाहत कंदो वञा त को असां हिक ॿिए खां परे न आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके भी उम्मीदवार हैं उहे असां सभिनि जा उम्मीदवार हैं। असीं उन्हनि जी वर्क में आया आहियूं। कम मां तव्हांखे न ॻणाईंदुसि। हिते ॿियो को ॿुधाए वञे त को सिर रखे वियो आहे त पोइ मां कम ॻणायां त हीउ मां कयो आहे, हीउ मां कयो आहे, हीउ मुंहिंजे भाउ कयो आहे, हीउ मुंहिंजे करायो आहे। त लिहाज़ा कम हिते जेके बि थिया आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी कराइनि, ॿिए कंहिं बि कराइनि। ऐं असां ते फ़र्ज़ु बि आहे अवां जो कमु करणु। तव्हां असांखे वोट ॾेई कामयाबु ऐं असांखे वोट ॾेई तव्हां कामयाबु कयो आहे। असांजो फ़र्ज़ु आहे अवां जो कमु करणु। पंहिंजे सिर जॾहिं बि का ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे मां कोशिशि कई आहे त वाराह खे वधि में वधि मां हुननि जी ख़िदमत कयां, छोकी वाराह जे माण्हुनि सां, वाराह जे शहरनि सां वधीक मोहबत जो रस्तो आहे। मूं पंहिंजी सियासत जी शुरूआत 2002 में कई, वाराह जे शहर मां शुरू। मां 2008 जी इलेक्शन विड़ियुसि, वाराह जे शहर मां वियुसि। मां 2018 में इलेक्शन हितां विड़ी MP थियुसि, वाराह जे शहर जे माण्हुनि जी महिरबानी हुई जिन असांखे चूंड राहे असेंबली ताईं पहुचायो। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो फ़र्ज़ु उते असेंबली जे फ्लोर ते गायो हूंदोसीं। आया हो पाणी जो मसइलो हुजे वाराह बैराज जो, आया हो हिन सिंध जी धरती जा दंग हुजनि। अॼु बि असां सभु ॿुधो था सिंध जे दंगनि जे लाइ विढ़ंदासीं, मरंदासीं, मारींदासीं। सिंध जो इंच असांजो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी की मेहरबानी आहे, अवां सभिनि भाइरनि जी मेहरबानी आहे। अवां सभु गॾिजी इन्हनि खे कामयाबु कयो। रैश ठारे खान जो पुटु आहे, अवां हिते मेजॉरिटी मारफाणी वेठल आहियो। अवां सभिनि जो पकदार बि आहे, अवां जी इज़त बि आहे, अवां जो मान बि आहे, ठारे खान जी पछाड़ी बि आहे। ऐं हिन उमिरि में हुन माण्हू खे पोइते न कजो। अवां सभिनि खे ठारे खान जी पार्टी इहो मां तव्हांखे खुले वज़ाहत। ऐं ही नौजवान आहिनि, नौजवान अॻिते ईंदा, अवां जी ख़िदमत कंदा, अवां जो कमकार कंदा। ही वेठा आहिनि, मुंहिंजो दर हमेशह अवां जे लाइ खुलियल आहे। कॾहिं बि वाराह जा दोस्त ईंदा आहिनि त मां कॾहिं 50 कमु हूंदो आहे त बि निकिरी अची अवां जे लाइ बीठो आहियां। इंशाअल्लाह ताला वॾे में वॾो तक मुंहिंजो आहे। इन महिल सॼी जेके बि 4 MPAs आहियूं उन्हनि सभिनि में वॾे तक मुंहिंजो ई आहे। पर वरी बि अधे वॾे बि हिते जाम स्कीमूं ॾिनियूं। मूं पोएं चकर में 5 करोड़ रुपया ॾिना। हाणे जून खां पोइ वरी 5 करोड़ रुपया मां शहर लाइ रखिया आहिनि। इंशाअल्लाह ताला जेके बि मसइला मसाइलात आहिनि शहर जा, अॻु में बि हल कया अथऊं, हाणे बि हल कंदासीं। ॿाहिरि निकिरणो अथव, मुख़्तियार अहमद खे वोट करिणो आहे, रुस्तम ख़ान खे वोट करिणो आहे, वधि में वधि निकिरी वोट करणु। ईअं न सम्झो त हीअ बीठा आहिनि, ईअं सम्झो त मां बीठो आहियां। जे मूंखे कुझु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाबु करणु मुंहिंजी वॾी महिरबानी।